कच्चा नंबर आगेन ये बड़े ऋण पट्ट में ऋण खत हशीकुरमा फैसला बुरवा चेरगा आधा आमचे तो मैं को मिड़ी खवी आ हैदराबाद जो हावलांती विजय मजूर आयर के मुंह तो मजूर आयर के मां जगह धाड़े लेर के है बाबा तो के मिड़ा मई बेवणा गला बला मई बेड़ी बड़ो वस्तई मजूर आयर के नु मस्त खाया था शानी ये मुत पर शानी है सही शानी है न है धाड़े ले जक को ठगिया मैं गला बला दिथो मैं बेइज्जती गई निवले ऋण पट्ट को मुरोगा फैसला इंशाल्लाह चिकरा मां खटा अरे तो मोबाइल बिल्ले को कारा खेंगे जल्दी बटना ठा गिर मन आर्डर मुर्गिया ठा गिरा तो खना छे ठागा ठागा छा तो कारे खने ने बात करो मुझे कारा खाना छे मुंह भाजी हले ना मैं करने ने है पास हमचू हम शोय तेरा खबर नहीं छे अरे सत्या हैदराबाद शोनी बागा को कारे कना ये गागे के मजूर है खनु मसा मजूर बिना उमर छी मजूर बेई बिंदुड़ा मजूर बेई बिंदु वाचा मुर्गिया था आट्रे मन बाद मुर्गिया था गिरा मजूर गिदऊ रोजी बोजी मिल रही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश आयो अला रोजी लाए को मजूर की जरूरत है तो मजूरी यार हर से महंगाई लगी भैया आ कहां की जरूरत है तो यार बेरोजगारी घणी यार दिसो त मता मिली वने यो यार मजदूर यहाँ को रोजी बोजी की जरूरत है तो आ पैसे डाला यो पेरे आनी सुन बाबा क्यों ले अंदर बाबा ले सन मजदूर नहीं तो बच्चों बे बिस्मिल्लाह बे अदा जिन खा गाल नहीं ना अलाने गाल बुध तो के कम छा करणो आ ईमानदारी सा कम करणो दे इते दखल ते तो के वेरी नादी इने के मा लाया दो तू वे पर कम ईमानदारी कजा जिए तो के समझाया दो ये पटाला बसर टमाटा खपा जा ईमानदारी सा रोजी कजा दिहाड़ी घणो दिहाड़ी बाज जुनी साढ़े से पादरा जनता है हवा यो 500 बस मानी केडी होली नो मानी आउ छे एते सबु आया क्यों बेगिना भैया तो मन मरत तुम के एकड़ो सुबह तो शाम जो ना पाओ ना हां तो के सुबह शाम यो से या सुबह शाम चाय भी पींदो जा बटे चक्कर लाई चक्कर हां सुबह शाम चाय भी दींदा तो बस ना केक पर हर शय तो के मानी भी खाराइंदा जी वो तो बस ना ठीक है अरे ना रोजी माकी मन ईमानदारी से है ना ईमानदारी कजा बेईमानी ना बेईमानी के ही न पमा लाए छनियो बेईमानी ना ईमानदारी ना ईमानदारी से कंदु जेड़ो ईमानदारी से वाई तो है डाड़िया मन माहेरो ईमान हम कया तो ना कया तो ले तू आगे नोखे मजूर ईमानदारी से मां ईमानदारी से कंदम ने रोजी इस केड़ा ताचन इंदा पाने इंदा केड़ा इंदा ला मालिक छो इंदा ईमानदारी से मानु कम करे नी तू सही पान चई थो ईमानदारी से दारी बताइंदा नी गरी आन मौला आन को दस्तो गिराक आन फजीलत है खना करे अस्सलाम वालेकुम अस्सलाम अदा चाला बाखेरा खुश है छा के पे आलू 60 रुपया बसर 200 गोभी ये अते यो पेंजो 40 50 जेको जी मुर्गी हवा जो है मुर्गी कितने किलो मुर्गी 600 लाई अंडो की है अंडो अते यो 30 रुपया लाई आलू आए तो बनी जा ना जरे यो अल्लाह जे हबीब के खबर थी अल्लाह बनी जान अल्लाह नाली जान मिट्टी थी सके तो मत नाली जा बुझन पर मां न थो चई सका जैसे अल्लाह के ई सेवा खपायो था मां यो मेरी बस यो उछला बस तो अल्लाह के खबर है मां ना तो पे गारंटी जो आलू बनी जो है मां वठा यो मुर्गी जो है कुमी जो है बाबा अल्लाह हिला अल्लाह हरामा मां यो कौन चंदुस जो मुर्गी जो थी खबर ही कोने यो थई मुके पाड़े वारन के तो भाऊ कुमी जो अंडा लो खपायो अल्लाह के खबर है बाबा मां न चंदुस अल्लाह हिला अल्लाह हरामा अल्लाह मुर्गी जो अल्लाह गदे जो अल्लाह गाबे के को खबर पकी वठ न छा वठ भाजी अबा यो तुझो फजीलत ये गिरा केंदा चंट्रो ही दफा हला जो कसम आया दारे जो मजूर है के मोत पर मजूर है के पान चे गाल बुद छट मां यो नकर मां लाए छुटो तो मैं पान चे ईमानदारी से हला इन हाने मुके खबर है बनी जो है या नाली जो मुके ए मजूर ये सेठी मिली
तो जूता धोनी दे वाला तू जो को चाहिए तो पांच ईमानदारी से हाला तो मुखे केड़ी खबर ते बनी जो या नाली जो मुखे बाबा पंजे खबर में वणनो आ दिस न हाने वो केरा पूछे तो बेदो जो को आ ए मुर्गी जो हाने मु डिठो आ मुर्गी जो आ हिला लाल हराम मां पंजे खबर में विंदस मां ईमानदारी से ईमानदारी से हाले ना है ये ना तो की मां सेंट्रल टोकिन मां पांच ईमानदार मां नो कम कंदो मां पात चाओ पानी ईमानदारी से हाला तो सेठी पैसा दे मुके मजूरी दे न चाय पियारी न मानी आई आया तानी ता मजूर थे रखो चाय पियारी पैसा दे मुजा पैसा दे बाबा फैसलो कराइदा न 500 गले वो दे छाजो फैसलो वडे रे ऋण पट वटा लूंदा फैसलो कराइदा दी वडे ऋण पट कर हल हल मुतबरीन तू हल फैसले वडे रे ऋण पट के सुनानी दो हल ऋण पट यो सोलो आप हल हल फैसले ते हल लांती न चाय न पानी न बीड़ी न सिगरेट मजूर थे रखन हेलो वडे रे हेलो ऋण पट वटा लो नी मना समझ जा न मरागेन ये वडे ऋण पट में ऋण कथ हशिगुरमा फैसला बुरवा छरगा आदा हम जद मंगो मिड़ी खवी आ हैदराबाद जो हावलांती विजय मजूर आयर के मजूर आयर के तो मजूर आयर के मा जगह धाड़े लेर के है बाबा तो के मिड़ा मई बेवणा गला बला मई बेड़ी बड़ोस दई मजूर आयर के नऊ मस्त खाया था शानी ये मुतबर शानी सही शानी है न है तो धाड़े ले जक सुको ठगिया मैं मैं गला बला दिठो मैं बेस्ती गई निवरे ऋण पट गुरा मुरोगा फैसला इंशाल्लाह चिकर मा घटा आओ अदा से सलाह है गिरन हम जिद नहीं ना था मुथरा बुदाना था वाला दादा को निंदा ने है दादा रवा फैसला हां हटे मा थरा खबर ही ले आ दादा के निंदा ने अरे गुस्सा जो यार दादा नहीं वो तो थरा समझाना तो भाई गिरा फैसला रोगा ना आओ यार वाह जो चावरे का है बस खाया किरा खावानी ना किर खवी हां असु चपा किर खवी तू करे तो दे लोकना मुथरा दे आ तरस मुथरा घड़ी पे देगा लोकना पूरा हस्तो खबी सही न मजूरी दिनो न टको दिनो न सिगरेट दिनो न चाह न पानी हाणे ये वडेरो अलाए ऋण पट अलाए जीपट खान अलाए छा नालो ॿुधाई पर हाणे इन सां कजे त कीअं कजे फैसला अॼुकल्ह वठनि बि था एॾो कड़बो कड़बो इन खे अहिड़ो फासाइजे इन खे 5-4 हज़ार 10 हज़ार खनि ॾेई इन खे लालच वॾेरे खे पोइ उन खां पंहिंजा सभु उन खे ॾोहारी करे को ॾोकर माल कढूंसि बेइज़ती बि थियो आहे मज़ूरी बि न मिलियो आहे न न मां 5,000 खिसे में ई आहिनि इहे ॾेई ॾोही हिनखे कराईंदुमि हा इज़त खां वधीक ॾोकर थोरी आहे भाई इज़त खां वधीक ॾींदासीं वॾेरे खे फैसला देखो था जन अलाए माण्हू अचनि अलाए न अचनि असां वॾरा माण्हू बसि का माण्हू कोन थो अचे पारी कोन थो अचे पोइ अस्सलाम वालेकुम वडेरा सरदार बोतार छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर सरदार साहब पहिरियां आवां जे लाइ पग खणी आयो यार पग जो ज़रूरत बस जोही जो मशहूर टोपी माशाअल्लाह माशाअल्लाह सरदार साहब डोकर भी आहे ना एड़ा तो जो न बाबा पगा पगा मिठी पगा बाबा ये भलो आहे रे पग पग हां बाबा सुठा आयो पग हे सरदार साहब हाणे ॻाल्हि इहा आहे जी 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 हे तुंहिंजे पाड़े जा जेके छोकिरा आहिनि अलाए केरु आहिनि भाॼी हां जा इहो आहे सही मूंखे मज़ूरी ते हबाए रखियऊं 500 ॻाल्हायूं न चाह ॾिनो न बीड़ी न पाणी न सिगरेट न पान न पती न छा वरी सॼो ॾींहुं बा मूंखे हलायूं पाण चयूं ईमानदारी सां रोज़ी कर मां बाबा मां ईमानदारी सां रोज़ी बटाला इहे खपाया वरी मूंसां विड़ियो मूंखे बा न मज़ूरी ॾिनऊं न चाह न बीड़ी न पाणी न सिगरेट न साबुण कुझु बस तुंहिंजो सभु ॿुधी वियो सर बस हा कमदार खे मोकिलियो था वठी अचे छोकिरे हुन घुराइसि हा घुरायूं था कमदार अब इहो भाॼी वारे छोकिरे खे त वठी अच हां मां अचां थो बाबा हाज़ुर अचां थो अना मना नी वडेरा घुराई था मां रोवा कमे बिया वडेरा फैसला कना बिया अलाह खे पारता मूंखे वॾेरो घटि कुकड़नि जो खफ़्ती ऐं जुआरी घणो थो लॻे इहे पैसा बि न ॿुॾी वञनि बहरहाल जो कुकड़नि जो खफ़्ती आहे जुआरी आहे त पोइ अलाह मालिक आहे बि जुआरी कुकड़नि जो खफ़्ती अवा कमदार अचनि था भारत अथई पग जो भारत अथई पग जो भारत अथई अचे न अचे थो वॾेरा अचे थो मिली पग जी भारत अथई
वॾेरा हाँ अच्छे भले वाल वॾेरा ऋण पट खान खैरा ख़ुश आहियो खैरा बस तव्हांजो ऑर्डर थियो तव्हांजो मूंखे मां आयो आहियां हाँ आयो तुंहिंजो मज़ूर तव्हां ॾिने असांखे इंतज़ारु कयूं तूं भाई भाई भलो कई आहे तव्हांजो फ़ैसिलो था कयो हाँ बस भलो आहे सही आहे हाणे ॿिन्हिनि जो हाणे तव्हांजो फ़ैसिलो था बाबा हे ॾोही ॾोही जो पुट आहे मुंहिंजे दुकान ते मूंसां बाबा ॾोही ॾोही जो पुट वॾेरा मिड़ई पग जी पार थी मथे थोरो ॾिसजां बा थोरो मथे ॾिसजां मां ॾिसी छॾियमि तव्हां ॿिन्हिनि जो बाबा अल्लाह ख़ैर करे बाबा थोरो हेठि बाबा, हेठि निगाह रहम वॾेरा हेठि वॾेरा थोरो हेठि निहार वॾेरा बाबा हेठि निहारा कीअं हेठां खां वठी मथे ताणी मूंखे बाह लॻियल आहे हा वॾेरा बस बसि तव्हांजो चोॾहीं चट 15 पट पर्ची ते मां लिखी ॾियां थो केरु ॾोही आहे केरु न आहे ॾोही ईअं कंदा ईअं कंदासीं। बाबा असांखे मंज़ूर आहे हुन खां पुछे बसि भई हुन खां मां पुछां की हुन मां रईस ऋण पट छा चयो ए ऋण पट खान हा ते अचो बसि पर्ची खणी हाणे अचो तव्हां क़बूल अथई हा क़बूल न हा पोइ वरी मथां पर्ची चई पेन खणी अचो मन थी वियो आहे सफ़ा गुल्लू थी वियो आहे हाणे हिननि खे हीअं करे छा तावीज़ बि करा जुआ बि केॾो नए तरीक़े जा नवां फ़ैसिला आहे त असां नए तरीक़े जा नवां फ़ैसिला ज़िंदगी में कोन ॾिठासीं अलाए कुकड़नि जा चुआरी अन अलाए टोकड़ असांखे मिलिया बि आहिनि रईस अलाह भलाई गंज थी वियो भला हाणे टिकेट बि निकितो असांजो बि वरी ॾिसंदा ई असांखे बि कोन्हे हिते हा बाबा हाणे सोचो आहे बाबा हाणे बाबा हे तावीज़ करे ॿधूं बाबा जीअं तव्हांखे सम्झ में अचे रईसनि जा फ़ैसिला असांजो ईअं ई हूंदा ऋण पटायूं न असां उहे बि ख़बर पए बची वियासीं यहाँ से कार मेरा मैच का ऋण पट खता रस कारो थई मुंहिंजो मुंहुं ॾोही सही ॾोही बाबा जहिड़ो बाहिन फ़ैसिलो हसलो तके तोरे कई वाह वाह मां इहो ई फ़ैसिलो कंदो हा जुआरी सुवारी पर फ़ैसिलो हाणे पर्ची ते मां डंड ॻाल्हा बाबा डंड ॻाल्हा वॾा ऋण पट मां ग़रीब आहियां मां रेड़े हलाइण वारो आहियां मां रोज़ी करण वारो माण्हू मुंहिंजो पारत अथई हेठि निहार हेठि बाबा मूंखे हेठां खां वठी मथे ताणी बाह चढ़ी विया आहिनि पोइ छा कयां हाणे तुंहिंजो ई क़िस्मत डंड बाबा अॻिते फ़ैसिलो पूरो कर बसि जेको ॾंड विधी मिड़ी कुर्ब कजां दंड हाणे छा था हले विधा तूं बाबा हिंडे रिड़ी वञे वरी वरी रिड़ी वञूं हा माफ़ी वठी सो दाम जो कुछ आता फैसला जा नबरो नबरो मशी दर पितकड़ा में कणा उते टासपान में यके कंजरे डाडा सलाह दे मैं 6000 बुलने दोही बियो निदर ऋणा बरवानी बानी बस के गजा बाबा दोही जा पुट आयो असा तोबा के दी भाकर बाजा वनी अल्लाह के मन बस असांजा 1000 रुपया वञी खड में बस हाणे असा दोही दे बार वडरा ऋण पट गान सही आहे बाबा फैसलो असा तोबा हा जो फ़ैसिलो कई हे बस अञा वञनि पिया हे त न वञनि वियासीं असां ऋण पट ते त हूअं बि वेठा हुयासीं ॾुकड़ असांखे फॿिया हाणे 3000 टोपी वियो त गॾ में वञी